वनऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिलहु फला हादिय लहु व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बादु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल कलामिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वला तहसबन्नल्लज़ीन कुतिलू फ़ी सबीलिल्लाहि अमवातन बल अहयाउन इंद रब्बिहिम युरज़क़ून फ़रहीन बिमा आताहुमुल्लाहु मिन फ़ज़ल व यस्तबशिरून बिल्लज़ीन लम यल्हक़ू बिहिम मिन ख़ल्फ़िहिम अल्ला ख़ौफ़ुन अलैहिम वला हुम यहज़नून। सदक़ल्लाहु मौलाना अज़ीम व सदक़ बल्लगनाहु रसूलुहुन नबियुस सादिकुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। दिल जी मोहब्बत सां सोने नबी जा आशिक सोने साईं ते दुरूद शरीफ पढ़े। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मदिन कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। मरे शहीद हो मारे अगर तो गाजी हो, मरे शहीद हो मारे अगर तो गाजी हो। ये राह वो है जिसमें हर तरह से सरफराजी हो। चाहे तो तुम्ही से ए मुजाहिदो दीन का सुबात क्या है। शहीद की जो मौत है वो कौम की हयात है। तैशो शहादत की हकीकत को समझते हैं खुदा वाले। सुभान अल्लाह ढरिया। शहादत की हकीकत को समझते हैं खुदा वाले। शहादत खूब उसकी दे गए हैं करबला वाले। तो अफजल है कुल जहां से घराना हुसैन का। सुभान अल्लाह ढरिया लगे तो थकी पिया हो। हुसैनी गाल है यजीदन ते मयार काने जेके हुसैन जा आशिकन थोड़ो वेजा सुरी अचन। हुसैनी वेजा सुरी अचन यजीदी भली बीठा हुजन। हुसैन जा दीवान है न सोने जे वेजो सुरी अचन। हिन सोने जी इज्जत कयो, हिन कुरान जो एहतराम कयो। तो अफजल है कुल जहां से घराना हुसैन का। सब नबियों का ताजदार है नाना हुसैन का। तो एक पलक की थी हुकूमत यजीद की। सदियां हुसैन की जमाना हुसैन का। अज अल्हम्दुलिल्लाह 8 मुहर्रमुल हराम 1448 हिजरी गोठ आगरो बुल्लो जे अंदर पंहिंजे प्यारे भा मोहसिन कारी अब्दुल लतीफ बुल्लो साहब जी दावत ते जुमला दमाद जी मेहनत सां ही हाज़री जो रब शरफ नसीब फरमायो आहे। असांजे सिंध जा बेहतरीन खतीब हजरत मौलाना कारी अब्दुल जब्बार हैदरी साहब मौजूद हैं। इंशाअल्लाह अन करीब उन्हनि जो बयान भी थींदो। पर जेके दोस्त बीठल हैं मेहरबानी करे वेहन, हिन कुरान जो अदब करें। हिन कुरान के रब अखियो ॾिनी थो। मन क़यामत में सुञाणे वठे व बुडल बेड़ो तरी पवंदव। जहन्नम खां बची जन्नत हलिया वेंदव। अब पानी वारे के इजाजत ना है बस हाणे छॾे ॾी। करबला में हजरत हुसैन जो हिन ॾींहं ते पानी बंद है। हाणे कलाक भी वेही नथा सघनि।
छड़े दे पानी बंदा मदीने जे मीर जे बच्चन जो पानी बंद हो तो हिकड़ी न पीतो त शादी ये कुरान जी मजलिस महफिल कुरान जी आज हिते रब राजी थींदो आ उनन के इन महफिल में विहारींदो आ चओ न सुभान अल्लाह मां मदीने जे मीर जे बच्चन जी तारीफ करण आयो हां जेको पाक मोहम्मद नबी सब को शान में मथे आ ए महीनो मुहर्रमुल हराम आ चओ न सुभान अल्लाह ए महीनो केड़ो आ मुहर्रम इस्लामी साल जो पहरो महीनो पहरे महीने जी पहरी तारीख ते शहादत सोहणे उमर जी चो उमर उमरा चो उमर उमरा उमर आयो काबे जो दर खुलियो चो न सुभान अल्लाह उमर कलमो पढ़ियो नबी से फरमाए बिलाल जी साईं फरमाए आजान दे नमाज जो टाइम थी हजरत बिलाल हलन लगो तो उमर से नबी से के जो से काथे नमाज पढ़ंदो सैयन फरमाए उमर इस्लाम कमजोरी हालत में आओ खजन जी फरन जी ठेल मस्जिद आन कचड़ी मस्जिद में नमाज पढ़ंदा सी काबे दे हलो फरमाए काफर घणा हिन असा जा थोड़ा हिन उमर तो फरमाए मुजा सोना मुजा दिलबर नबी को उमर जे मुसलमान थियण जो फायदो केड़ो अज बांग थी जी त काबे में थींदी नबी से फरमाए हल बिलाल मां भी हला तो चो न सुभान अल्लाह साईं फरमाए बिलाल फरमाए जी साईं फरमाए काबे जी छत ते चढ़ी बांग दे ता त मुशरिकन के खबर पवे त जे काबो फतेह चो न सुभान अल्लाह उमर उमरा उमर मिलियो काबे जो दर खुलियो चो न सुभान अल्लाह हजरत उमर साईं बीठो आ बिलाल मथे छत ते चढ़ियो हेडे होडे दिसे पर नबी से फरमाए दे ना आजान के सोना काडे मोह कया असा आजान दींदा हूं त काबे दे रुख हुंदो आ वो हितो आगरे बुल्ले खां अले केतरा हजार मैल काबो परे आ मस्जिद जो रुख काबे दे हाने बिलाल जो छत ते चढ़ी वियो त हाने काडे मुंह कया नबी से फरमाए बिलाल फरमाए जी मुजा साईं फरमाए तू मां मुहम्मदुर रसूलुल्लाह जे चेहरे जो दीदार भी कंदो रहो बांग भी दींदो रहो आशिक रसूल हा त सहाबा हा चो न सुभान अल्लाह हजरत बिलाल से बच्चे जड़ी काबे जी छत ते हथ कन ते रखी शुरू थी अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अगे मानू आजानू दींदा हा मस्जिदन जे छतन ते चढ़ी हाने त लाउड स्पीकर हिन या त वरी मस्जिदन में वरी वडा थला हा जो मथे चढ़ी बांग दींदा हा बिलाल आजान शुरू कोई अबू जहल जो घर भरसा हो हिरड़ियों कंदो निकरंदो आयो केरा केर थो काबे में बांग दे हजरत उमर से तलवार म्यान मा कडी करे हकल दे चवे थो अज जेके पंजो घर वारियों बेवा कराणी हिन बच्चा यतीम कराणा हिन उमर मिठे मोहम्मद जे दर्जो नौकर बन जियो आज उमर सा मुकाबलो करे उमर बहादुर हो उमर गैरतमंद हो उमर जुर्रत वारो हो चओ न सुभान अल्लाह उमर जे अचण सा काबे जो दरवाजो खुलियो सा उमर के किए न मन्यो उमर मिठे मोहम्मद करीम जी मुरादा नबी से फरमाए बिया मुजा मुरीद हनो उमर मा रब को घुरी वरतो आ चओ न सुभान अल्लाह मुसलमानों कलमे वारो उन उमर सोहणे जी गाल आई आ तो सोहणे उमर जा दीवाना भी अल्हम्दुलिल्लाह खुश प्या थन चो सा उमर के किए न मन्यो जे इन धरती ते इस्लाम कायम कयो हो उमर हो वक्त जो बादशाह अमीरुल मोमिनीन हजरत उमर उमर साईं जे दौरे जमाने में एक औरत आई जैसे मां मरीम साईं फरमाए खैर तो थी जैसे मुझे हथ में गरीब होयम मिस्कीन औरत आ शीशी तेल जी हुई हथ मु छडाई वई शीशी जमीन में हार जी पया जमीन सजो तेल पी वई आ मेहरबानी करे जमीन के हुक्म कयो त पीतल तेल वापस करे तहां जे मुल्क में एड़ो को बादशाह आहे अब तवज्जो केड़ो आहे जो को पीतल तेल जमीन का वापस कराए कोने सदके वणा उमर जे नाले ता चओ न सुभान अल्लाह उमर से फरमाए अम्मा फरमाए जी साईं फरमाए धरती ते वणी मां उमर के उमर जा सलाम भी देस त न्यापो भी देस साईं छा चवांस चवे त सोने उमर चवा जे कने मां तो ते अदालत कया इंसाफ कयो त मुजो पीतल तेल वापस कर साईं जे वापस न करे पो भाई थी जे पो हजरत उमर से चो चजाइस उमर से चो जे करे मां तेल वापस न कंदी तुंडी जगह ते मां बेनमाजी जी कब्र ठाहींदो असा के त नमाज जी परवाह ही ना है ना
पढ़ो न पढ़ो मर्जी घिर कबर में तो पो खबर पवे नबी से फरमाए बेनमाजी मरंदो वींदो कबर में पुजंदो वींदो कबर बाह जो तनूर बणजी वींदस नबी से फरमाए नमाजी मरंदो वींदो कबर में पुजंदो वींदो कबर जन्नत जे बागन मां बाग बणजी वींदस अचो आगरे बुल्ले जे जलसे में चणवारो कारी अब्दुल लतीफ बुल्ले जी दावत में शरीक चणवारो हिन गोठ वारन 12 महीने तवा के यो कुरान बुधरायो आ आलमन के घुराए दीन जो गालियों बुधरायो हिन मुसलमानो आलमन जो तवा ते वडो एहसान थो जो तवा के कुरान बुधी हक जो गालियों था बुधाइन खुदा जी जात जो कसम जी हक ते हलंदो कुडल बेड़ो तरी पोंदो जहन्नम का बची जन्नत हलिया वींदो उन औरत अची उन धरती ते हजरत उमर के उमर जा सलाम भी दिना त न्यापो भी दिनो सुभान अल्लाह ढरिया सहाबा जा दीवानन जा चप चोरन बाकिन ते मयार काने असा सहाबा जा भी नौकर जमियत उलमा इस्लाम देवबंदी जमात जते मानू कावड़ल हिन अहल बैतन के न मनीदा हिन जो अहल बैतन के न मनी उन ते लख लानत हो जन असा चईन यारन जा भी नौकर त पंजतन जा भी गुलाम आयूं आयो ना आयो अबू बकर सिद्दीक जा भी नौकर तो सोहणे उमर जा भी नौकर तो सोहणे उस्मान जा भी नौकर तो सोहणे अली जा भी नौकर सोहणे अली जे बच्चन जा भी नौकर पर जे मञण वारन जा भी असा नौकर हो मा दुआ करण आयो हां अल्लाह नबी जे बच्चन सा असा के इश्क नसीब करे आमीन त चौ जिए जो हजरत उमर जो सलाम उन जमीन ते उन औरत दिनो न्यापुर नहीं जमीन मा ही पानी जी न चश्मों में निकरंदो आ ही तेल पे उबरी निकरी उन औरत शीशी में तेल विझी ढक बंद करे हली वही पर जे तहां असां हुजूं त नाराज न थीजो सजे पाड़े वारन के सजो वारो के बाबा तेल निकतो आ पो बाल्टियूं भी दबला भी भरे खड़ी वने माए घोटकी जे पासे दे में मेरे डेहरकी जे पासे 8 नंबर खूहो उते दोस्ता मुके घुरायो मुके जैसे अल्लाह जी मेहरबानी सा असां जी जमीन में पेट्रोल भी निकतो आ डीजल भी निकतो आ मोबिल भी निकतो आ जहाजन जो तेल भी निकतो आ अगे सफाई जे ला कराची मोकलिंदा हा मिशनरी भी हिते लगती आ वो भी असां जे मुल्क में भुख काहे पई आ एडी जालमन महंगाई करे छडिया दुआ घुरो दुआ घुरो दुआ घुरो अल्लाह हिन धरती ते हिन कुरान जो निजाम अखिन सा दिखारी आलमन जा हथ मजबूत कयो अल्लाह कंदो उहो दी परे ना है हिन धरती ते मोहम्मद मुस्तफा जो निजाम नाफिज थींदो अब इस्लाम जो कानून खपेव जडे आदिल बादशाह हुंदा त पीतल तेल वापस इंदा चओ न सुभान अल्लाह मां दुआ करन आयो हां त अल्लाह सहाबा अहल बैत जो गुलाम करे हजरत उमर साईं वटे एक मानू आया साईं जुल्म थियो कहत पजी आ मुल्क में डुकर पानी कोनी साईं मेहरबानी क्यों कुछ कयो दरिया नील असा जो सुकी हुआ फसल सड़ी हुआ बच्चा उन्नते ढोर भुख था मरन हजरत उमर फरमाए अग में किए इंदो हो ये अग में नौजवान अणपणियल कुआरी न्याणी हार सिंगार करे लटस पाराए उनके सोना जेवर पाराए उन दरिया में सुमारींदा से साल पानी दींदो वरी साल का पो भी हजरत उमर से फरमायो जहाल जो जमानो हाने इस्लाम जो दौरा से पो हाने छा क्यों फरमाए मैं दरिया दे खत तो लिखा क्या था लेकिन बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम सुभान अल्लाह जो आवाज था जो परे न वने तो कोट बुलाती पुली बटरे जुमला अगना लिखी था फरमाने ओ दरिया जी अल्लाह जी मर्जी सा हलंदो आ त हल जे पंहिंजी मर्जी सा हले तो असा के तुजी पानी की जरूरत ना है नेमल बदल रब बियो को इंतजाम कंदो आगरे बुल्ले वारो अल्लाह जाने तो जड़े नी सोहणे उमर जी चिट्ठी दरिया नील के मिलिया उन दी खा वठी दरिया वहण त शुरू क्यों न खोट आई न बोड आई ये हिक करो पियो हले असा वट सदाई खोट सही पानी सुकी वियो मौली साहब दुआ हूं मुलन को कावड़िया बैठा ने हाणे दुआ घुर त पानी अचे पानी वधी वियो सही वारो क्यों कच्चो खाली क्यों हाणे पक्के के भी खतरो दरिया में बोड थी अचे साईं वारो क्यों साईं टपड़ खणो वाह उमर तुझे खत के सलाम आजो अज ते दरिया नील न खुटवा न वध्यो जो उमर जे खत के दरिया भी मिले
एड़ा बादशाह खपन असा वट एड़ा जालिम हुक्मरान मिलिया हिन जेके रात जो शराब नशा पत्ता पी ज़िनाह करे बिस्तरे ते निंड में पिया हिन जो अजाब था जन त असा उनन जी लोड़ असा पिया लोड़ी कोन था चन अजाब न था गालायो इनन में असा जो भी हिस्सो आ छो त वोट दे इनन मोतबरन के असा चाड़ियो आ पो क़यामत जे दी हिसाब असा के भी देणो पवंदो ऐ कोशिश कयो आदिल हक वारा हे असा जा टके जा चेयरमैन जेके चानन भी मुल्कन जो बेड़ो बोड़े सब कुछ खाई विया हिन पो भी मुल्क के तबाह बर्बाद करे छडू जेके था जन खादियूं पीतियूं वागू हिन दुआ घरो हिन धरती ते उहे मानू रब असा के दे जेके इंसाफ करे सके गरीबन सा जुल्म न कयो गरीबन सा ज्यादती न कयो आखिर मरंदो हिन मिट्टी में रहणो तो अकेलो रहणो हजरत उमर सही रात जो चौकीदारी पान दींदो हो अज गोठ जे वडेरे के तो चौकीदारी दे दींदो चौकीदारी दींदो दींदे सुबह जो टाइम थियण वारो हो आज़ानन जो टाइम वेझो त घर हिकड़े मो आवाज पियो अचे न्याणी के मां पी चवे अम्मा जे बकरिन खीर थोरो दिनो आ मदीने जे फलाणे होटल वारे के खीर दींदा हूं पर थोड़ो पानी मिलाए न्याणी चवेस थी अम्मा उमर जी हुकूमत आ खबर पइजी वस फाए चाड़ाए छडींदो मां चवेस थी पुट उमर त सुम्हियो पियो होंदो बंगले में समझो था हलन न्याणी चवे थी अम्मा उमर सुतो पियो होंदो पर उमर जो रब त जागे थो एहड़ियो न्याणियूं हुजन हजरत उमर से दरवाजो खड़काए केर चे मां उमर माई जी डकणी पइजी वई बादशाह बुधी वरतो अले साथी संजन फरमाए अम्मा इन तुंजी न्याणीअ जो मुखे पंहिंजे पुट जे ला रिश्तो खपे बादशाह जे घर में जंहिंजी न्याणी वञे त उहा बख्तन वारी न हूंदी रिश्तो थियो किस्सो लंबो आ उहा न्याणी जडे हजरत उमर जे घर में आई त हजरत उमर तो चवे अम्मा तुंजी ड्यूटी ही आ जडे मां फारूकी दुर्रो खणी पंहिंजे कुर्सी ते वेहण वञा त एतिरो चौंदी कर त उमर त नथो ॾिसे पर उमर जो रब त ॾिसे थो एड़ा आदिल हुक्मरान रब असा के दे तसा जे मुल्क में आबादियों थियन खुशहालियों थियन मां दुआ करन आयो हां अल्लाह असा के एड़ा आदिल बादशाह दे बहरहाल उन सोहणे उमर जी शहादत पेरी मुहर्रम जी तारीख ते मुझे महबूब मोहम्मद अरबी जे मुसल्ले ते नबवी मस्जिद में शहादत थी या मुसलमानों कलमे वारो वरी 10 मुहर्रम जी तारीख ते शहादत मदीने जे मीर जे बचड़न जी थी इमाम हुसैन जी उन जे शहजादन जी थी या मुसलमानों करबला जे मैदान में वाह जो मलायो थन ए सोहणा भी सोहणा हा मदीने जे मीर मिठे मोहम्मद अरबी के हसन हुसैन ॾाढा प्यारा हा सोहना भी सोहना तरीके चवण वारे चो हसन हुसैन भई शहजादा जिन जी सीरत ऐं सूरत पंहिंजे नाने मोहम्मद मिसल हुई रखियो कूफिन तिन सां वेरो जेके शहीदन जा सरदार थिया जिन जे लाइ फरमायल हसन वल हुसैन सय्यदा शबाबी अहलिल जन्नत पाण फरमाए त दुनिया वारो हसन हुसैन भाई मुझे जन्नत जे जवान जा सरदार थव साहबा त फरमान नबी संजे बुरके मटाइण खां पोइ असां के साईं जी सिक लगंदी ही असां बिनी जन्नती गुलन के गड करे बियारींदा से कुल्लो कुल्लो देई करे गड बियंदा हा सीने मुबारक को मथे हसन से दे तकियो जो नबियन जो नबी पान बीठो आ हसन से जो गालहाणी जो नानो थो गालहाए मुरके इए जो नानो मोहम्मद अरबी थो मुरके सीने मुबारक को हेठ हसन से दे तकियो त जणो कुर्बान वञा सोहणो अली थो घुमे सीने मुबारक को मथे हुसैन से दे तकियो जणो सोहणो अलीउल मुर्तजा है सीने मुबारक को हेठ सोहणे हुसैन दे तकियो जणो नानो मोहम्मद तो घुमे मथो धड़ मुबारक हसन से जो नाने सा मिलंदो हो हुसैन जो हेठो धड़ मुबारक नाने सा मिलंदो हो हुसैन से जो मथो धड़ मुबारक पंजे अबे अली सा मिलंदो हो हसन से जो हेठो धड़ मुबारक पंजे अबे अली सा मिलंदो हो साईं फरमाइंदा हसन फरमाए जी नाना फरमाए तुजा मुहांडरा मूसा मिलंदा तो मुंहिंजो पुटो हुसैन तो फरमाए नाना मां कहजो आ तू भी मुंहिंजो आ पर तुजा मुहांडरा अबे अली सा मिलंदा तू अली जो पुटरा मुसलमानो चो अली अलिया चो अली गालायो हैदर जा मुरीद गालाइन चो अली अलिया शेर जली चो हक जो वली असा मुसलमानन जो अली इमाम आ जो अली के न मने वडो बेईमान आ जे अली जला संजन फरमाए अली फरमाए जी दिलबर नबी फरमाए तू अल्लाह जो शेर
जैके सोहने नबी असदुल्लाह जो लक़ब ॾिनो हो अली असां जो अगवान रहबर पेशवा है जे अली जला मदीने जो घोट हिय भी जो न मदीनतुल इल्म वाली बाबुहा पाण फरमाइन त मां मोहम्मद इल्म जो शहर पर दरवाजो न जो अली यार कसम तो अल्लाह जो जो अली असां फिटाइंदो इल्म जो ज़रो भी हथ इंदुस न था गालायो मुझी जो तवा जे कारी साहब अब्दुल लतीफ सा फिटाइल हो जे आज व्या तो कोट बुला खो लही इन रोड सा चन दींदम ये आहे न मोहब्बत होई ते एकड़े साल न घोराई वरी बे साल मोहब्बत याद कंदे वरी दावत नहीं तो मालूम छो तवा जो भी मोहब्बत गडे अली सा मोहब्बत हो गई तो सीने में कुरान ही दुई छो तो दरो अली थी शहर मोहम्मद थी चौ न सुभान अल्लाह इल्म जो दरो अलियात शहर मदीने जो मीरा मुसलमानों मालूम थियो इन तवा जे गोठ जे अंदर कारी अब्दुल लतीफ जी मेहनत सा अज बचड़न जी दस्तार बंदी थींदी वे बार कुरान पढ़ी व्या लख लख मुबारक उनन जे पी मां के दिया तो कमाए व्यो खुदा जो कसम तवा सा मरी कबर में पुगा से बच्चा कुरान पे पढ़ंदा रहमत जो मीह पे वसंदो मां उन अमड़न के भी मुबारक ॾियां तो जे वालिदैन के मुबारक ॾियां तवा वडा खुश नसीब आयो अमड़ियों हुजन एकड़ी अम्मा हुई पंजे नंढे शहजादे बच्चे के मदरसे में खणी आई उस्ताद के चे साईं मुझे बच्चे के कुरान पढ़ायो अमड़ियों भी एड़ियों हुजन उस्ताद उनके मामूल मुताबिक कैदो हथ में ॾिनो चे पुट पढ़ अलिफ बा ता सा नंढे अखिन मां गोड़ा हारे जो साईं टक्कर में मुखे सबक न दियो अग में मुखे छडियो जेको मुखे याद आ मां पढ़ी बुधाया पो सबक दियो उस्ताद सोचो शायद क्यों होंदई वद में वद अलहम्दु शरीफ या कुल वल्ला शरीफ याद कई होंदई जे पुत्र पढ़ छोकरे हथड़ा बदी शुरू थी आऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अलिफ लाम मीम ज़ालिकल किताबु ला रैब फीहि हुदल लिल मुत्तक़ीन उस्ताद से तो बटरे आयत याद कया होंदो खबर तड़ी पई पढ़ंदे पढ़ंदे पहिरियों सिपारो पूरो करे शुरू थियो सयकूल सुफा उस्ताद सोचो मतलब बटरे आयतूं हिन जो भी याद करे आयो हुजे खबर तड़ी पई टियों सिपारो चौथों पंजों छहों सतों अठों नौ 10 सिपारा पढ़ी चवे तो साईं हाणे मुखे अगना सबक दियो उस्ताद हैरान थी पुछे तो पुत्र केड़े उस्ताद वट पढ़ियो आ केड़े कारी साहब वट पढ़ियो आ केड़े मौली साहब वट पढ़ियो आ चवे तो साईं उस्ताद वट न पढ़ियो आ के कारी वट न पढ़ियो आ के मौली वट न पढ़ियो आ मुजी मिठड़ी अम्मा सुबह जे टाइम ते नाश्तो तैयार कंदी भरसा मुखे सुमारींदी ही कुरान पढ़ंदी ही थाम मले मुखे भरसा वियारिंदी नंढड़ो हम कुरान पढ़ंदी ही पिंगे में लोली दींदी कुरान पढ़ंदी ही 10 सिपारा उन वट पढ़ंदी ही ये 20 सिपारा भी ॿिया मुझे मथो पड़े हा जे तवां ॾे अचण जी ज़रूरत ही न पवे अम्मा जी झोली में कुरान याद करे छड़िया 10 सिपारा अम्मा जी झोली में कुरान याद कयो थम ये भी त बचड़ा है ये भी त अमड़ियूं होंदियूं न साईं असां वारियूं अमड़ियूं अल्लाह रहम करे नाराज़ न थीजो मां पंहिंजी सखर जी ॻाल्हि कयां थो तहां वटि ईअं न हूंदो अमड़े न्याणन जे हथन में मोबाइल नौजवानन पोढ़न जे हथन में मोबाइल पो राज अले छा पे ॾिसंदियूं फेसबुक तो हले व्हाट्सएप तो हले अले छा पियो हले असां जी न्याणन जी जिंदगी नौजवानन जी पोढ़न जी जिंदगी भी विञाए छड़ियूं कुरान से मोहब्बत रखो कुरान से ताल्लुक रखो हे दुनिया जा यार सब मोड़ जा थव कुरान तोड़ जो संती तव पान भी पढ़ो त बच्चन के भी कुरान पढ़ो हुसैन जी अम्मा जॾहिं चकी थी हलाए पड़े थी यासीन वल कुरआनिल हकीम पो न अटे में बरकत न हूंदी असां वटि 15 ॾींहं 10 ॾींहं अटो खुटी वियो चे वारो कर खण बोर बिस्मिल्लाह कोनी कुरान घर में कोनी जिक्र कोनी पो बरकत पवे काडो कुरान घरन में हले वियो नमाज घरन में हली वई जंहिंजे घर में नमाज न आहे उन जे घर में खुदा जी रहमत काडो अचे कुरान फरमाए तो वमन आरज़ अन ज़िक्री फइन लहू मईशतन ज़नका
अल्लाह तो फरमाए जो को मुझे जिक्र खा मोड़ी दो जिक्र में मुराद नमाज तव पर मैं मुझे सज्जे का रू गर्दानी कंडो दुनिया में मईशत रिज़्क़ रोज़ी तंग करे छॾींदो मां दिसण में मिल्कत घणी होंदी पर पूरत न हूंदस बरकत न हूंदस से दुनिया में यो हाल क़यामत में छा कनेस पर मैं क़ाल रब्बि लिम हशरतनी आमा वक़द कुंतु बसीरा अल्लाह तो फरमाए क़यामत में बई अखियूं खसे अंधो करे नाबीन करे जहन्नम में धिको ॾींदो मां हाणे फैसलो तहां जे हथ में आ बेनमाजी थियो या नमाजी थियो कुरान के छडियो या कुरान के जीअ में जायूं दियो अज वायदो कयो त बच्चन के कुरान पढ़ाईंदासीं ए बचड़ा कुरान पढ़ी वे तू मरी कब्र में पहुते खुदा जो कसम कुरान पढ़ंदो रब जी रहमत जो मींह पे वसंदो साईं फरमाए मन करअल कुरान फस्तज़हर फहल हलालहू हरम हरामहू अदखलहु अल्लाहुल जन्नह वशफ़ा फी अशरतिन मिन अहली बैतिन कुल्लुहुम कद वजबत लहुन नार हेडे माडे तकियो क़यामत जो ॾिहाड़ो थींदो अल्लाह कुरान वारे खे चवंदो 8 दरवाजा जन्नत जा खोले ॾियां तो जहिड़े दर मां दिल घुरी हलियो कुरान वारो अखियुनि मां ॻोड़ा हारींदो रब मूंखे हया थी अचे लज थी अचे त मां कहिड़े मुंहं सां जन्नत वञा हे मुझे गोठ जा अजीज करीब मिट काडे वञन हे भी त गॾु हलन हाय हाय साईं फरमाए वशफ़ा फी अशरतिन मिन अहली बैतिन कुल्लुहुम कद वजबत लहुन नार रब से फरमाइंदो ओ कुरान वारा 10 माण्हुनि जी स्पेशल कोटा थो ॼाणे पंहिंजा वणनी पराया वणनी दोस्त वणनी दुश्मनन वणनी पाण सां 10 जन्नत में वठी वञ एक कुरान जो हाफिज 10 वठी जन्नत वी अजीजो बच्चन के कुरान पढ़ायो कुरान को सिवा चाढ़ो न थियो कुरान वारन सा मोहब्बत कियो आलमन सा नेकन सा सालिहन सा जुड़ो अखिन बूटन का बो नतीजो सोहणो निकरो इमाम हसन हुसैन कुरान जा हाफिज नंढड़ा हिन मंजन जो टाइम हसन से फरमाए तो अदा निंड भी सेहत जला जरूरी आ अदा तू भी सुम त मां भी सुमा मंजन जो टाइम तू भी सुमा भी सुमा पर तू माडे मुंह करे सुमा तोडे मुंह करे सुमा अदा हसन तू कुरान पढ़ मां बुधा मां पढ़ा तू बुध ये पढ़दे पढ़दे असा बिनन के निंड अची वने क़यामत में दफ्तर खुले त बी गाल न होजे होजे त रब जो कुरान ही कुरान पढ़दे 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 बिनी गुलड़न के निंड अची वई हसन सई के जाग थी वई पान के पान तो चवे छो तो वडो हो पान के पान तो चवे हसन यार तू वडो आ तोखे अले छो निंड अची वई अदो नड़ो हुसैन तो कुरान तो पढ़े तोखे निंड ले छो अची वई हिय जो तके तो हुसैन से जी अखियों बंद निंड में इय तो कुरान पढ़े जी हाफिज मुसल्ले ते तराविन में कुरान पढ़ंदो असा वारा छोकरा मा दिसंदो आ न निंड में भी घरे तो जेड़ो सबक घरा मिलंदो बार उहे याद कंदा याद रखो बच्चन के कुरान पढ़ायो कुरान का परे न क्यों जिन बच्चन कुरान पढ़ो न निंड में भी कुरान पढ़े रख कुरान सा यारी केड़ा केड़ा रखंदो गर्मी जरूर आ मन्या तो गर्मी जरूर आ पर पघर जो फुड़ो किरेव भी क़यामत में नेकिन वारे पुड़ में तोरियो वींदो काने की न हुजे मन न पघर जे कतरे जे करे यार राजी करे जन्नत दे ए कुरान जे इश्क में वेठा हो मानू तो खोड़ आया के भत्त जा दीवाना के जा दीवाना पर ज तवा कुरान जा आशिक वेठा हो खुदा जो कसम खणी न सोहणे जगह चवाव तो दी क़यामत जे सुनानी दव जन्नम को बचाए कुरान जन्नत वठी वी रख कुरान सा यारी त तोखे मिले जन्नत जी रहदारी रखंदो सी यारी दुनिया जा यार मोड़ जा कुरान तोड़ जो थव दुनिया वारन जी वध में वध एतरी मेहरबानी थींदी मिटन जी मरण का पो तड़ कराइंदा ये न सही खफन पाराइंदई जनाजो पढ़ंदई खटोलो कुल्ले ते खणी कब्रिस्तान ते हलंदई उन सौड़ी सामी में सुमारे मथो फटा दे मन जा मन मिट्टी दे लटे हलियाईंदई पर गड न सुमदे गड सुमण वारी हस्ती थी त अल्लाह जो कुरान यार सा यारी रखदा कुरान सा इश्क रखे न को परे नथी इन कुरान सा इश्क रखियो तो सोने हसन हुसैन
इन कुरान सा मोहब्बत रखी त मुझे मुर्शिद अली कुरान सा मोहब्बत रखी तू असा के गाड़ी ते चढ़ूं के सवारी ते चढ़ूं ड्राइवर के चोंदो बाबा मेरे मौसूकी हलाए मेरे रूह के राहत मिले वो कलमे वारा रूह के राहत तो के कुरान सा मिलन खपे पर जे तुझो हाल अले किथे पहुतो आ जो कुरान को परे थियो आ मुझो सोनो अली जरे घोड़े ते चढ़ंदो तो कुरान पढ़ शुरू तो करे खातो पढ़े आऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अली सोहणे जो सफर हलंदो वते तो पर कुरान पढ़ंदो तो वने चओ न सुभान अल्लाह कड़ी तो पढ़े सुभान अल्लज़ी असरा बि अब्दिही लैला। तहां असा के कारी अब्दुल लतीफ साहब बाहर पिंडाल में विहारियो आ बारों हेडों भी हवा के पखन जी हवा का बारों जी हवा जे कब्र में मीदे न दरी न दरवाजो उते शाहाल थी अब उते शाहाल थींदो उन जे ला तैयारी कर पढ़े तो सुभान अल्लज़ी असरा बि अब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस समीउल बसीर। हे काउं सिपारवा हेठन खा पुछ काउं सिपारो 15 सोने अली जो सफर हले तो कुरान पढ़ंदो थो वने कड़ी तो पढ़े तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्कु व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर। हे भला काउआ 29 सफर हलंदो थो वने पर घोड़े तो लहण जी तैयारी आ पाक अली मुर्तजा जो सफर पूरो थो थे छा तो पढ़े मलिकिन नास इलाहिन नास मिन शर्रिल वसवासिल खन्नास अल्लज़ी युवस्विसु फी सुदूरिन नास मिनल जिन्नति वन नास। काउ सिपारो मालूम छो तो चढ़ियो तो पहिरों सिपारो लथो तो कुरान जो खत्म ही पूरो थियो इनी अली जा किए न सा मुरीद थियो जन जो कुरान मजीद सा डाढो प्यार आज हुसैनी भी हुआ हैदरी भी हुआ जे वट कुरान सा मोहब्बत है इश्क है प्यार जो असा जो कुरान सा प्यार जिन जो कुरान सा प्यार उन जो बेड़ो ही जन्नत ले तैयार। मुसलमानो अली असा जो आ अली निमाजी अली हाजी अली गाजी अली मुजाहिद हो चौन सुभान नारे तकबीर शान मुस्तफा शान सहाबा शान अहल बैत नगर नगर गली गली नगर नगर गली गली मसद के वना अली जे नाले ता काफरन तीर हया हिन नेजा हन जिस्म के तकलीफ पहुती आ पर सोहणे अली के जर्रे बराबर जी जणो तकलीफ महसूस न थी। साहबा चवन ता साईं कढऊं फरमाए भली कढो ये कढन था सोहणे अली के तकलीफ थी थे असा के कंडो लगे रड़ियों निकरी वनन दाहू निकरी वनन चीखा निकरी वनन अरे बाबा साह मुझाए छड़ी आराम सा कढ ये ना कंडो तो कढे साहबा फरमान त तीर कढऊं था नेजा था कढऊं अली तो फरमाए तकलीफ थी थे साहबा फरमायो सोना तकलीफ त थींदी फरमाने गाल बुदो मुखे छडियो त मां बरकातो नफिल पढ़ा जडे अली नमाज में बियंदो हो त रूबरू अल्लाह सा कांडे थी विंदो असा नमाज में बीठो ख्याल पटियो पियो कोट बल्ला भी वणनो आ मैसरे वणनो आ हेडे वणनो आ होडे छड़ो दुनिया जो फिक्र अली जो ताल्लुक रब सा हुंदो हो नमाज में बीठो साहबा ता फरमाया सा तीर कढिया से नेजा कढिया से पर अली के जरे बराबर जो सुसराट भी न भरी माशाअल्लाह न्याणन जी भी खुमार पोशी सलाम आकारी अब्दुल लतीफ के अल्लाह ने जी मेहनत के कबूल करे आमीन चो बस मां घणो हायल नथो बण जा मां खत्म थो क्या तवज्जो क्यों साहबा फरमाए त तीर कढिया से नेजा कढिया से पर सोहणे अली जरे बराबर जो सुसराट भी न भरियो सलाम वरायो असा पुछा के से अली देओ खबर फरमाए छो न तीर कढेव
कढियो फरमाए अली पहिरीं रकात में हो सा कढी छडियो से अली तो फरमाए कसम मुखे उन रब जो जे मुझे जिस्म में साह विधो आहे मुखे ज़र्रे बराबर जी मच्छर जे चक जेतिरो भी इज़ाओ ना आयो इहो अली आ जे अली के असा मनीदा हूं जे अली जे इश्क में असा हित गड थिया हूं अली जे बच्चन जी वाखान बुधण आया जिन नबी जे प्यारन बच्चन करबला जे मैदान में वाह जो मलायो आ आखिरी वाज तवज्जो कर तने भिटाई घोट चवई तो करबला जे पिड़ में खीमा खोण्याऊं छेड़ो यजीदिन सामो जुबी जोण्याऊं मुंह न मोड़ियाऊं पसीताओ तरार जो चेतो ए करबला की खाक इस एहसान को न भूल तड़पी हैं तुझ पे लाशें जिगर गोशे बतूल यते मासूम तड़पिन पिया अली असगर तड़पे थो अली अकबर तड़पे थो खुदा जी ज़ात जो कसम मोजो सोनो हुसैन मथे तके चवे थो इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन मौला जी तू कोहण ते राज़ियां त सा सैयदना ने मोहम्मद जे दीन ते कुसण लाए तैयार आहियूं तने के अल्लाह वारे चो कटा कर गर्दने बतला गए हैं करबला वाले कभी बातिल के आगे झुक नहीं सकते खुदा वाले जो तो दहकती आग के शालों पे सोया वो हुसैन जो जवां बेटे की मैयत पे न रोया वो हुसैन जिसने सब कुछ खो के फिर भी कुछ न खोया वो हुसैन हुसैन तुझी जुर्रत के सलाम आ दुनिया है हुसैन चौंदिया असा चौंदो वाह हुसैन अब दुनिया चौंदिया ना है हुसैन वो मां उन्हनि पंहिंजनि साधन चरन भाइरनि के समझाया तो चरिया न थियो है वारन को भजी वञो वाह वाह वारन ले अचो जेके था चवन है हुसैन इन्हनि जो नज़रियो आ तो हुसैन हारायो अब चौंदा न है फलाणो मारा जियो इन्हनि जो नज़रियो आ हुसैन हाराए वियो आ असा चो त ना हाराए यजीदी आहिनि जे चवन त जेके चवन था यजीदी शिमर वारा हाराए विया आहिनि उहे ॾाढिया चो है यजीद कोने मज़ो तहामी चो है शिमर चो हुसैन कल भी जिंदाबाद हो अज भी आगरन जे गोठ में जिंदाबाद आ चो वाह हुसैन तुझी अजमत के सलाम वाह हुसैन तुझी बहादुरी के सलाम सब कुछ लुटाई क़यामत नाने मोहम्मद जे दीन के जिंदाबाद करे असा जेड़ो हुजे चेबा विड़ी विड़ी सिता थियान सब असा मासूम कुठा थो गोठ कबीलो बाबा मां त लड्याव तो बहादुर हुसैन जी जुर्रत के सलाम सब कुछ लट जी वियो आखिरी हुसैन करबला में को भी डट बीठो चौंदा इन शेरन जा पुत्र भी शेर बहादुर अब्बे जी औलाद जो अबो अलील मुर्तजा नानो मोहम्मद मुस्तफा जंजी अम्मा फातिमा चवे थी त मां बुज़दिली जो कने जिंदगी में खीर पियारे नथो मास वा अम्मा फातिमा नबी जी न्याणी अली जी रानी हसन हुसैन जी अम्मा बणिया जे करबला जे मैदान में उन हुसैन मरंदे घड़ीअ तई नमाज न छडी इन्हनि खां पुछा हा मौली साहब नमाज पढ़ंदा हूं अल्लाह नसीब करे अंबन जो था लगियो रखी देस पो बाहू पे कुंजींदो पो न चोंदो त नसीब अल्लाह करे पो चो न मौली साहब दुआ बाकी हेडे मौलवी दुआ घुर त मां नमाज पढ़ा नसीब रब करे खुदा नसीब क्यों थई तडे त कलमे वारे जे घर में पैदा क्यों थई वन के हिंदू के वाणे के बाले शाही जे घर में पैदा करी हा तू नसीबन वारो आ जो 5 वक्त बांग बुधी अब बांग जो आवाज घर में पुजंदो थो नथा गालायो न हेडा लाउड कारी साहब अलांगा में नथा पुजन पो भी जे आजान बुधी मस्जिद में न चे पो तुझी बदकिस्मती ते केर रोइंदो घिर कबर में पो खबर पौंदई ओ बेनमाजी क़यामत जे दिहाड़े कारून हामान फिरौन उबे बिन खल्फ सा जन्नत में विंदे नमाजी सोहणे हुसैन ए मदीने जे मीर सा गड जन्नत में केड़ा केड़ा था जो तो हुसैन सा गड जन्नत में हलऊं सबई आज वायदो क्यों त नमाज पढ़ंदा से मां मन्या थो गर्मी में तहां जे लाए पाल जो इंतजाम मस्जिद में छत जे पखन जो इंतजाम कियो पर मुझे सोहणे हुसैन के करबला में तलवारीअ ते नमाज पढ़नी पई तने शायर छा थो चवे न मस्जिद में न मंदिर में न बैतुल्लाह के दीवारों में नमाज अशकदा होती है तलवारों के साए में
तू पखन हेठो निमाज पढ़ी पर मुझे सोहणे हुसैन तलवारीअ ते निमाज पढ़ी असांखे सबक दिनो त मां वांगुरु मरी वञो कटजी वञो निमाज न छॾिजो सिर्फ़ सत्य में आ छा तो चए सुभान रब्बियल आला तव्हां बि पढ़ंदा हो चेतो मौला तुझी ज़ात पाक आ मां तुझी ज़ात जो हक़ी अदा न कयो थम बच्चा कोहाए छड़िया थई चेतो मौला मां तुझी ज़ात जो हक़ी अदा न कयो आ शायर चवे तो सजदे तो सबने किए लेकिन हुसैन का नया अंदाज है इसकी हिम्मत पर इसकी जुर्रत पर अलीउल मुर्तजा मोहम्मद मुस्तफा को नाज है चेतो अली बाबा नबी नाना अली बाबा नबी नाना शराफत हो तो ऐसी हो सरे सजदा गले खंजर इबादत हो तो ऐसी हो असांखे कंहिं डंडो झले ॿारो चयो आहे त निमाज़ पढ़ंदे ते विढ़ंदो मां नथो ॻाल्हाए तीरन तलवारन जे मींह में हुसैन निमाज पढ़ी आ अज हुसैन जो पोइ लॻु उहो आ जेको निमाज़ी आ बेनिमाज़ी हुसैनी नाहे बेनिमाज़ी हैदर जो मुरीद नाहे बेनिमाज़ी खुदा जो कसम आ कारून हमान सां जहन्नम में वेंदो निमाज़ी सोहणे अली ऐं हुसैन सां गॾु जन्नत में अज वाइदो कयो त निमाज़ पढ़ंदासीं चओ इंशाअल्लाह निमाज़ पढ़ंदासीं मां घणो हाइल नथो थियण चाहियां असांजे मुबल्लिगन जो सदर भी आहे साईं हर दिल अज़ीज़ शख्सियत भी आहे हज़रत मौलाना कारी अब्दुल जब्बार हैदरी साहब दामत बरकातुल आली ऐं अल्हम्दुलिल्लाह आयो अॻ में अचण वारे जो हक़ अॻ में पर मां चयुमि साईं वॾा तव्हां त वॾा हूं सलाम आहे हिन जवान जे सब्र खे ऐं हिन जी मोहब्बत खे मां दुआ कयां थो क़यामत ताईं अल्लाह हिननि बुज़ुर्गनि नेकनि सालनि जी शाम में असांखे ज़िंदगी गुज़ारण जी तौफ़ीक़ अता फरमाए पर हे मुंहिंजो सफ़र जो साथी नात ख़्वान हिकिड़ो गज़ल पोइ साईं बि मां हिते हूंदासीं दस्तार थींदी पोइ आख़िरी में दुआ थींदी जो इंशाअल्लाह ताला हुसैनी टोले में आहियूं क़यामत जे ॾींहुं हुसैन सां गॾु असां जन्नत हलंदासीं